ना बाबा साईं, ना बाबा साईं, कमाल खान कूड़ो आहे। ऐं कूड़ो माण्हू पंहिंजी जान बचाइण लाइ कूड़ो कसम बि खणी वेंदो आहे। भले साईं ते बि हथ रखसि। असां भलो साईं, कमाल खान के न पर सरदार खान के ॾींदासीं। जंगल जबल चवन था नादे अली अली, जंगल जबल चवन था नादे अली अली, मुश्किल रबन जी हल कर मुश्किले कुशा अली अली। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 256 ऐं 257 एपिसोड में छा थियण वारो आहे? छा ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन पंहिंजे दुश्मन कमाल खान खे मौत जी निंड सुम्हारे सघंदो, या वरी कमीनो कमाल खान रबन जी भेण पठाणीअ सां ज़ुल्म बर्पा कंदो, या वरी पठाणी खे किथे ग़ैब करे लिकाए रहंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी किस्त कॾहिं हलंदी ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत कॾहिं थींदो? पंहिंजो यूट्यूब चैनल मोनिटाइज़ेशन कराइण जे लाइ 0349497496 व्हाट्सएप नंबर ते मुंहिंजे प्यारे पहिरीं दोस्त सां राब्तो कंदा। इनशाला अव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। जेकॾहिं अव्हां हिकु सुठा यूट्यूबर आहियो त पोइ देरि न कयो, हींअर ई पंहिंजे यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ करायो ऐं पाण यूट्यूब चैनल जे हथां तमामु घणा पैसा कमाइण जो सुनहरी मौक़ो हासिलु कयो। हीउ मुंहिंजे दोस्त जो नंबर आहे, हिकु दफ़ो अव्हांखे वरी ॿुधायां पियो 0349497496। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु जल्द आख़िरी किस्त हलंदी। केतिरनि ई दोस्तनि मूंखे कॉमेंट में चयो आहे त आख़िर ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं बंदि थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बंदि थियणु खपे या न थियणु खपे? अव्हां मूंखे इहो बि कॉमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हांखे रबन जी अदाकारी तमामु घणी पसंदि आई आहे, 255 एपिसोड में धमाकेदार रबन जी एंट्री माण्हुनि खे मुदायनि खे तमामु घणो हैरान करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे ॾिसंदड़नि सभिनी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हीरो रबन खे तमामु घणो सराहियो आहे, तमामु घणी एप्रिशिएट कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान जो अंत कॾहिं थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में मीरा जे ज़ुल्मनि जो हिसाब रबन कमीने कमाल खान खां कॾहिं वठंदो? ऐं हिन वक़्तु जंहिं बाहि जी बरसाति में कमीने कमाल खान रबन जी भेण पठाणी खे घरां ज़ोर ज़बरदस्ती सां खणी अगवा करे हले वियो आहे, किथे ईअं त न आहे जो रबन खां उन जो सौदो कंदो, मतिलबु रबन जी लाश जो पठाणी जी ज़िंदगी सां सौदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे कमीने कमाल खान जी कोई भी चाल कामयाब न थींदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु जल्द कमीने कमाल खान जी ॻीचीअ में रबन जो रसो पयल हूंदो ऐं उहो सोढ़ो रसो रबन कमाल खान जी ॻीचीअ में विझी सॼे ॻोठ में कमाल खान खे भोले जियां नचाईंदो। कमीने कमाल खान केॾा ई ज़हर ज़िंदगी ड्रामे में ज़ुल्म कया। 250 एपिसोड खां मथे ड्रामो थी वियो, पर पहिरीं एपिसोड खां वठी कमीने कमाल खान ज़ुल्म कया। कमीने कमाल खान मीरा जी लज लुटण जी कोशिशि कई, जॾहिं उन वक़्तु कामयाब न थियो। हालार वक़्त जे हालार जॾहिं मीरा जी ज़िंदगी ऐं लज बचाई, तॾहिं वञी कमीने कमाल खान कुलसूम खे फासायो। कुलसूम खे बि पंहिंजी चालुनि में फासाए हालार खे ज़हर ॾियारण जी बि साज़िश कमीने कमाल खान जी हुई। उनखां बि पोइ कमीने कमाल खान जे अंदर जी बाहि थधी कोन थी ऐं कमीने कमाल खान वरी ॿीहर शानी सां शादी करे छॾी। शानी खे तलाक ॾियण खां पोइ वरी कमीने कमाल खान मीरा खे पंहिंजे झांसे में आणणु चाहियो, पर मीरा वीचारी रबन जे इश्क में अंधी हुई। मीरा रबन सां भॼी निकिती, पर रबन जे भॼण खां पोइ कमीने कमाल खान रबन जे घर में आधी राति जो अची पठाणीअ जी लज लुटण जी कोशिशि कई। उन वक़्तु राणे कमीने कमाल खान जी गिरेबान ॻीचीअ खां वठी उनखे धिका ॾेई घरां कढी छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में अव्हां ॾिसंदा त हाणे तमामु जल्द कमीने कमाल खान खे नेस्ते नाबूद कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन कमीने कमाल खान खां मीरा जे हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदो ऐं मीरा जे हर हिकु धक, हर हिकु घाव जो पलांत कंदो कमीने कमाल खान सां। ना सिर्फ़ु मीरा जे ज़ुल्मनि जो हिसाब, बल्कि पंहिंजे मज़लूम हीणे
राणे भाउ जो बि हिसाब वठंदो। मज़लूम ऐं मक़तूल राणो जंहिंखे रबनि जे भाउ खे कमाल ख़ान शैतान ओठे जी मदद सां घुटा ॾेई मारे छॾियो। हाणे तमामु जल्द ना सिर्फ़ु कमीनो कमाल ख़ान मरंदो पर शैतान ओठो बि मरंदो। ओठे जहिड़ो शैतान उठ जंहिं कमीने कमाल ख़ान जी मदद सां कमीने कमाल ख़ान जी सन्ही करण जी बजाए हुन राणे खे बेदर्दीअ सां घुटा ॾेई मारे छॾियो। असां चवंदा हुआसीं त ओठे जहिड़ो उठ वॾो पहलवान बहादुर ऐं गैरतमंद आहे पर ओठे त तमामु बेग़ैरताई जूं हदूं पार करे छॾियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड में जॾहिं राणो कमीने कमाल ख़ान खे मारण जे लाइ पुॼे थो त उते कमीने कमाल ख़ान जा माण्हू ऐं कमीनो कमाल ख़ान कमज़ोर थी वञे थो पर वक़्तु अहिड़ो उल्टे थो जो शैतान ओठो उन वक़्तु पुॼी करे राणे खे घुटा ॾेई मारे छॾे थो। राणे जो खून कंदड़ असल में त ओठे जहिड़ो शैतान आहे पर असल कातिल कमीनो कमाल ख़ान बि आहे। हाणे कमाल ख़ान छा जिरगे में फ़ैसिले में रबनि खे भले साईं ते हथु रखी करे पंहिंजी सफ़ाई ॾियणु चाहींदो या अञा बि कोई नओं गंद करणु वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अवां हिन वीडियो जी क्लिप में ॾिठो हूंदो त रबनि पंहिंजे पीउ खे चए पियो त बाबा साईं कमीनो कमाल ख़ान कूड़ो आहे ऐं कूड़ा माण्हू पंहिंजी जान बचाइण ख़ातिर भले साईं ते हथु रखे वेंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु एपिसोड तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस में रबनि जी 255 एपिसोड धमाकेदार एंट्री असांजी HD TV ते अव्हांखे सभ खां पहिरियां असां अव्हांखे चवंदा हुआसीं त हाणे जॾहिं बि रबनि ईंदो त वॾे धमाकनि सां ईंदो, दोल दमामनि सां ईंदो। जी हा नाज़रीन, रबनि पुॼी वियो आहे, मेलो मची वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द हाणे बंदि बि थियण वारो आहे। चवंदा आहिनि मेलो मतो छॾिजे रांदि रतो छॾिजे। ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो जेतिरो तमामु घणो मक़बूल रहियो ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामे खे मक़बूलियत दौरान ई बंदि करणु चाहिनि पिया। जीअं त माण्हू ज़हर ज़िंदगी ड्रामे खे हमेशह सॼी ज़िंदगी इहो चवनि त सिंधीअ में सोप सीरियल हिकु ज़हर ज़िंदगी हली जेकी तमामु घणी ज़बरदस्त हुई। उअं त पत्थर दुनिया बि मेगा सोप सीरियल हुई जेॾो मज़ो पत्थर दुनिया में स्टार्ट में हुयो, आख़िर में पत्थर दुनिया जा किरदार एॾा वधी विया जो कंहिं माण्हू खे यादि बि न आहे त पत्थर दुनिया जो एंड कीअं थियो। इन जो मतिलबु इहो आहे त 1200 क़िस्तुनि ताईं माण्हू ॾिसी सघनि था पर हुन जो एंड एतिरो ज़बरदस्त आहे जो माण्हू हुनखे सॼी ज़िंदगी यादि रखनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान माण्हुनि जे ॾाढ ते, माण्हुनि जे ज़ोर ते, माण्हुनि जी मदद सां पठाणीअ खे रबनि जे घरां अगवा करे हलियो वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु एपिसोड अव्हां ॾिठियूं पर मीरा वीचारी सदाईं सूरनि में, रबनि वीचारो सदाईं सूरनि में, पर हींअर त रबनि वीचारो अकेलो ऐं हीणो थी पियो आहे छो त हुनजो कुल्हे कुल्हे सां मिलाइण वारो भाउ राणो हिन वक़्तु हिन दुनिया में न आहे। पंहिंजो यूट्यूब चैनल मोनिटाइज़ेशन कराइण जे लाइ 0349497496 व्हाट्सएप नंबर ते मुंहिंजे प्यारे पहिरीं दोस्त सां राब्तो कंदा इनशाला अव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। जेकॾहिं अव्हां हिकु सुठा यूट्यूबर आहियो त पोइ देरि न कयो, हींअर ई पंहिंजे यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ करायो ऐं पाण यूट्यूब चैनल जे हथां तमामु घणा पैसा कमाइण जो सुनहरी मौक़ो हासिल कयो। हीउ मुंहिंजे दोस्त जो नंबर आहे, हिकु दफ़ो अव्हांखे वरी ॿुधायां पियो 0349497496। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 257, 258 ऐं 259, 260 ही 4 एपिसोड तमामु ख़तरनाक एपिसोड आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे खे तमामु जल्द बंदि करण वारा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामो तक़रीबन 270 एपिसोड ते बंदि कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू ज़हर ज़िंदगी ड्रामे जे वाइंड अप जूं तस्वीरूं फेसबुक पेज ते अपलोड करण खां पोइ मथां लिखी छॾियो दी एंड। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त रहियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जा जेतिरे बि अदाकार हुया तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अदाकारनि जेॾी महिनत कई आहे ऐं डायरेक्टर जेॾी महिनत कई आहे शायदि त उन्हनि खे वॾो एवॉर्ड ॾिनो वञे। सिंध TV इदारे वारा हिकु एवॉर्ड शो जी तक़रीब रखनि जंहिंमें सभ खां पहिरियों एवॉर्ड ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ॾियनि छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी वजह खां ई, छाकाणि त सिंध TV ड्रामे खे, सिंध TV जे चैनल खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्रोमोट करण वारो ज़हर ज़िंदगी ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे पॉपुलर थियण खां पोइ सिंध TV HD चैनल तमामु घणो मक़बूल थियो आहे।
सिंध जे पहिरें सैटेलाइट चैनल KTN खां पोइ हिन वक़्तु तमामु घणो पूरी दुनिया में जिथे बि सिंधी माण्हू आहिनि उहे सिंध TV HD चैनल खे ॾिसनि पिया। हिन वक़्तु सिंध TV HD वारनि खे एवॉर्ड शो जी तक़रीब रखणु घुरिजे जंहिंमें तमामु अदाकारनि खे घुराए एवॉर्ड ॾिना वञनि। दोस्तो जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया अव्हां बि कंहिंखे वोट ॾियो त पोइ हिन वीडियो जे कमेंट में अव्हां पंहिंजे मनपसंद अदाकार जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे अव्हां हुनजो नालो लिखी सघो था। असांखे बि ख़बर पए त अव्हां जेके ज़हर ज़िंदगी ड्रामे जा परस्तार आहियो तव्हांखे सभ खां भली अदाकारी कंहिंजी लॻी आहे, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घटि हलंदो, हाणे पुॼाणी ते पुॼण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मेन विलन मेन शैतान कमीनो कमाल ख़ान तमामु जल्द मारियो वेंदो ऐं उनखां पोइ शैतान ओठो बि मारियो वेंदो ऐं ग़ुलाम जहिड़े दलाल खे बि का रिआयत कोन मिलंदी, छो त हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे में मार धाड़ शुरू थी चुकी आहे। जी हाँ नाज़रीन, जॾहिं बि सिंधी ड्रामो या सिंधी फिल्म जी मार धाड़ शुरू थिए इन जो मतिलबु इहो आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो या कोई बि सिंधी फिल्म या सिंधी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। जेकॾहिं हिन ड्रामे जी इहा शुरूआति हुजे हा ऐं रबनि ॿ माण्हू कमाल ख़ान जा मारे हा त पोइ ज़रूरु को न को सूबेदार अचे हा ऐं सरेआम रबनि खे गिरफ़्तार करे हलियो वञे हा। हाणे मार धाड़ शुरू आहे छो त ड्रामो वाइंड अप जी तरफ़ आहे। ड्रामो तमामु घणो तेज़ टेम्पो में हले पियो, इन करे ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। जीअं त ॿ माण्हू रबनि कमीने कमाल ख़ान जा मारिया आहिनि ईअं ई रबनि हाणे सिधो वञी कमीने कमाल ख़ान जे घर मथां हला कंदो ऐं न सिर्फ़ु कमाल ख़ान खे मारींदो पर इबरत जो निशानो बणाए पोइ मौत ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जे भाउ राणे खे मारण वारो कमीनो कमाल ख़ान ऐं मीरा जे मथां ज़ुल्म करण वारो ऐं उन सां गॾोगॾु पठाणी सां तमामु घणी ज़ुल्मो बर्पा करण वारो शख़्स कमाल ख़ान हाणे तमामु जल्द अली जंगल जबल चवन था नादे अली अली मुश्किल रबन जी हल कर मुश्किले खुशा अली अली। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 256 ऐं 257 एपिसोड में छा थियण वारो आहे? छा ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन पंहिंजे दुश्मन कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारे सघंदो या वरी कमीनो कमाल ख़ान रबन जी भेण पठाणीअ सां ज़ुल्म बर्पा कंदो या वरी पठाणी खे किथे ग़ैब करे लिकाए रहंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी किस्त कॾहिं हलंदी ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत कॾहिं थींदो? पंहिंजो यूट्यूब चैनल मोनेटाइज़ेशन कराइण जे लाइ 0349497496 व्हाट्सएप नंबर ते मुंहिंजे प्यारे पिरीं दोस्त सां राब्तो कंदा इंशाल्लाह अव्हांजो चैनल मोनेटाइज़ थी वेंदो। जेकॾहिं अव्हां हिकु सुठा यूट्यूबर आहियो त पोइ देरि न कयो, हींअर ई पंहिंजे यूट्यूब चैनल खे मोनेटाइज़ करायो ऐं पाण यूट्यूब चैनल जे हथां तमामु घणा पैसा कमाइण जो सुनहरी मौक़ो हासिल कयो। हीउ मुंहिंजे दोस्त जो नंबर आहे, हिकु दफ़ो अव्हांखे वरी ॿुधायां पियो 0349474968। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु जल्द आख़िरी किस्त हलंदी। केतिरनि ई दोस्तनि मूंखे कमेंट में चयो आहे त आख़िर ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं बंदि थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बंदि थियणु खपे या न थियणु खपे? अव्हां मूंखे इहो बि कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हांखे रबनि जी अदाकारी तमामु घणी पसंदि आई आहे, 255 एपिसोड में धमाकेदार रबनि जी एंट्री माण्हुनि खे मुदाहिन खे तमामु घणो हैरान करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे ॾिसंदड़नि सभिनी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हीरो रबनि खे तमामु घणो सराहियो आहे, तमामु घणी एप्रिशिएट कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान जो अंत कॾहिं थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में मीरा जे ज़ुल्मनि जो हिसाब रबनि कमीने कमाल ख़ान खां कॾहिं वठंदो? ऐं हिन वक़्तु जंहिं बाहि जी बरसाति में कमीने कमाल ख़ान रबनि जी भेण पठाणी खे घरां ज़ोर ज़बरदस्ती सां खणी अगवा करे हले वियो आहे, किथे ईअं त न आहे जो रबनि खां उन जो सौदो कंदो, मतिलबु रबनि जी लाश जो पठाणी जी ज़िंदगी सां सौदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे कमीने कमाल ख़ान जी कोई भी चाल कामयाब न थींदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु जल्द कमीने कमाल ख़ान जी ॻीचीअ में रबनि जो
रसो पयल हूंदो ऐं उहो सोढ़ो रसो रबन कमाल खान जी ॻिचीअ में विझी सॼे ॻोठ में कमाल खान खे भोले जीअं नचाईंदो। कमीने कमाल खान केॾाई ज़हर ज़िंदगी ड्रामे में ज़ुल्म कया। 250 एपिसोड खां मथे ड्रामो थी वियो, पर पहिरीं एपिसोड खां वठी कमीने कमाल खान ज़ुल्म कया। कमीने कमाल खान मीरा जी लज लुटण जी कोशिश कई। जॾहिं उन वक़्तु कामयाब न थियो, हालार वक़्त जे हालार जॾहिं मीरा जी ज़िंदगी ऐं लज बचाई, तॾहिं वञी कमीने कमाल खान कुलसूम खे फासायो। कुलसूम खे बि पंहिंजी चालुनि में फासाए हालार खे ज़हर ॾियारण जी बि साज़िश कमीने कमाल खान जी हुई। उन खां बि पोइ कमीने कमाल खान जे अंदर जी बाह थधी कोन थी ऐं कमीने कमाल खान वरी ॿीहर शानी सां शादी करे छॾी। शानी खे तलाक ॾियण खां पोइ वरी कमीने कमाल खान मीरा खे पंहिंजे झांसे में आणणु चाहियो, पर मीरा वीचारी रबन जे इश्क में अंधी हुई। मीरा रबन सां भॼी निकिती, पर रबन जे भॼण खां पोइ कमीने कमाल खान रबन जे घर में आधी रात जो अची पठाणीअ जी लज लुटण जी कोशिश कई। उन वक़्तु राणे कमीने कमाल खान जी गिरेबान ॻिचीअ खां वठी उनखे धिका ॾेई घरां कढी छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में अवां ॾिसंदा त हाणे तमामु जल्द कमीने कमाल खान खे नेस्त नाबूद कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन कमीने कमाल खान खां मीरा जे हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदो ऐं मीरा जे हर हिकु धक, हर हिकु घाव जो पलांत कंदो कमीने कमाल खान सां। ना सिर्फ़ मीरा जे ज़ुल्मनि जो हिसाब, बल्कि पंहिंजे मज़लूम हीने राणे भाउ जो बि हिसाब वठंदो। मज़लूम ऐं मक़तूल राणो, जंहिंखे रबन जे भाउ खे कमाल खान शैतान ओठे जी मदद सां घुटा ॾेई मारे छॾियो। हाणे तमामु जल्द ना सिर्फ़ कमीनो कमाल खान मरंदो, पर शैतान ओठो बि मरंदो। ओठे जहिड़ो शैतान उठ जे कमीने कमाल खान जी मदद सां कमीने कमाल खान जी सनी करण जे बजाए हुन राणे खे बेदर्दीअ सां घुटा ॾेई मारे छॾियो। असां चवंदा हुआसीं त ओठे जहिड़ो उठ वॾो पहलवान, बहादुर ऐं गैरतमंद आहे, पर ओठे ते तमामु बेगरताई जूं हदूं पार करे छॾियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड में जॾहिं राणो कमीने कमाल खान खे मारण जे लाइ पुॼे थो, त उते कमीने कमाल खान जा माण्हू ऐं कमीनो कमाल खान कमज़ोर थी वञे थो, पर वक़्तु अहिड़ो उल्टे थो जो शैतान ओठो उन्ही वक़्तु पुॼी करे राणे खे घुटा ॾेई मारे छॾे थो। राणे जो खून कंदड़ असल में त ओठे जहिड़ो शैतान आहे, पर असल कातिल कमीनो कमाल खान बि आहे। हाणे कमाल खान छा जिरगे में फ़ैसिले में रबन खे भले साईं ते हथ रखी करे पंहिंजी सफ़ाई ॾियणु चाहींदो, या अञा बि कोई नओं गंद करणु वेंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में अवां हिन वीडियो जी क्लिप में ॾिठो हूंदो त रबन पंहिंजे पीउ खे चए पियो त बाबा साईं कमीनो कमाल खान कूड़ो आहे ऐं कूड़ा माण्हू पंहिंजी जान बचाइण ख़ातिर भले साईं ते हथ रखे वेंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु एपिसोड तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस में रबन जी 255 एपिसोड धमाकेदार एंट्री असांजी HD TV ते अव्हांखे सभ खां पहिरियां असां अव्हांखे चवंदा हुआसीं त हाणे जॾहिं बि रबन ईंदो त वॾे धमाकनि सां ईंदो, दोल दमामनि सां ईंदो। जी हा नाज़रीन, रबन पुॼी वियो आहे, मेलो मची वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द हाणे बंदि बि थियण वारो आहे। चवंदा आहिनि मेलो मतो छॾिजे, रांदि रतो छॾिजे। ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो जेतिरो तमामु घणो मक़बूल रहियो, ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामे खे मक़बूलियत दौरान ई बंदि करणु चाहिनि पिया। जीअं त माण्हू ज़हर ज़िंदगी ड्रामे खे हमेशह सॼी ज़िंदगी इहो चवनि त सिंधीअ में सोप सीरियल हिकु ज़हर ज़िंदगी हली, जेकी तमामु घणी ज़बरदस्त हुई। उहे त पत्थर दुनिया बि मेगा सोप सीरियल हुई, जेॾो मज़ो पत्थर दुनिया में स्टार्ट में हुयो, आख़िर में पत्थर दुनिया जा किरदार एॾा वधी विया जो कंहिं माण्हू खे यादि बि न आहे त पत्थर दुनिया जो एंड कीअं थियो। इन जो मतिलबु इहो आहे त 1200 किस्तुनि ताईं माण्हू ॾिसी सघनि था, पर हुन जो एंड एतिरो ज़बरदस्त आहे जो माण्हू हुनखे सॼी ज़िंदगी यादि रखनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान माण्हुनि जे ॾाढ ते, माण्हुनि जे ज़ोर ते, माण्हुनि जी मदद सां पठाणीअ खे रबन जे घरां अगवा करे हलियो वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु एपिसोड अव्हां ॾिठियूं, पर मीरा वीचारी सदाईं सूरनि में, रबन वीचारो सदाईं सूरनि में। पर हींअर त रबन वीचारो अकेलो ऐं हीणो थी पियो आहे, छो त हुनजो कुल्हे कुल्हे सां मिलाइण वारो भाउ राणो हिन वक़्तु हिन दुनिया में न आहे। पंहिंजो यूट्यूब चैनल मोनिटाइज़ेशन कराइण जे लाइ
0349497496 व्हाट्सएप नंबर ते मुझे प्यारे प्यारी दोस्त सां राब्तो कंदा इंशाल्लाह अवां जो चैनल मोनेटाइज थी वेंदो। जेकॾहिं अवां हिकु सुठा यूट्यूबर आहियो त पोइ देरि न कयो, हींअर ई पंहिंजे यूट्यूब चैनल खे मोनेटाइज करायो ऐं पाण यूट्यूब चैनल जे हथां तमामु घणा पैसा कमाइण जो सुनहरी मौक़ो हासिल कयो। हीउ मुंहिंजे दोस्त जो नंबर आहे, हिकु दफ़ो अव्हां खे वरी ॿुधायां पियो 0349497496 ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 257, 258 ऐं 259, 260 ही 4 एपिसोड तमामु ख़तरनाक एपिसोड आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे खे तमामु जल्द बंदि करण वारा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामो तक़रीबन 270 एपिसोड ते बंदि कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर फरज़न मलिक खजू ज़हर ज़िंदगी ड्रामे जे वाइंड अप जूं तस्वीरूं फेसबुक पेज ते अपलोड करण खां पोइ मथां लिखी छॾियो दी एंड। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त रहियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जा जेतिरे बि अदाकार हुया तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अदाकारनि जेॾी महिनत कई आहे ऐं डायरेक्टर जेॾी महिनत कई आहे शायदि उन्हनि खे वॾो एवार्ड ॾिनो वञे। सिंध टीवी इदारे वारा हिकु एवार्ड शो जी तक़रीब रखनि जंहिंमें सभ खां पहिरियों एवार्ड ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ॾियनि, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी वजह खां ई छाकाणि त सिंध टीवी ड्रामे खे, सिंध टीवी जे चैनल खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्रोमोट करण वारो ज़हर ज़िंदगी ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे पॉपुलर थियण खां पोइ सिंध टीवी HD चैनल तमामु घणो मक़बूल थियो आहे। सिंध जे पहिरें सैटेलाइट चैनल KTN खां पोइ हिन वक़्तु तमामु घणो पूरी दुनिया में जिथे बि सिंधी माण्हू आहिनि उहे सिंध टीवी HD चैनल खे ॾिसनि पिया। हिन वक़्तु सिंध टीवी HD वारनि खे एवार्ड शो जी तक़रीब रखणु घुरिजे जंहिंमें तमामु अदाकारनि खे घुराए एवार्ड ॾिना वञनि। दोस्तो जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया अव्हां बि कंहिंखे वोट ॾियो त पोइ हिन वीडियो जे कमेंट में अव्हां पंहिंजे मनपसंदि अदाकार जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे अव्हां हुनजो नालो लिखी सघो था। असांखे बि ख़बर पए त अव्हां जेके ज़हर ज़िंदगी ड्रामे जा परस्तार आहियो तव्हांखे सभ खां भली अदाकारी कंहिंजी लॻी आहे, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घटि हलंदो, हाणे पुॼाणी ते पुॼण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मेन विलन, मेन शैतान कमीनो कमाल ख़ान तमामु जल्द मारियो वेंदो ऐं उनखां पोइ शैतान ओठो बि मारियो वेंदो ऐं ग़ुलाम जहिड़े दलाल खे बि का रिआयत कोन मिलंदी, छो त हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे में मार धाड़ शुरू थी चुकी आहे। जी हाँ नाज़रीन, जॾहिं बि सिंधी ड्रामो या सिंधी फिल्म जी मार धाड़ शुरू थिए इन जो मतिलबु इहो आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो या कोई बि सिंधी फिल्म या सिंधी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। जेकॾहिं हिन ड्रामे जी इहा शुरूआति हुजे हा ऐं रबनि 2 माण्हू कमाल ख़ान जा मारे हा त पोइ ज़रूरु को न को सूबेदार अचे हा ऐं सरेआम रबनि खे गिरफ़्तार करे हलियो वञे हा। हाणे मार धाड़ शुरू आहे छो त ड्रामो वाइंड अप जी तरफ़ आहे। ड्रामो तमामु घणो तेज़ टेम्पो में हले पियो, इन करे ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। जीअं त 2 माण्हू रबनि कमीने कमाल ख़ान जा मारिया आहिनि, ईअं ई रबनि हाणे सिधो वञी कमीने कमाल ख़ान जे घर मथां हला कंदो ऐं न सिर्फ़ु कमाल ख़ान खे मारींदो पर इबरत जो निशानो बणाए पोइ मौत ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जे भाउ राणे खे मारण वारो कमीनो कमाल ख़ान ऐं मीरा जे मथां ज़ुल्म करण वारो ऐं उन सां गॾोगॾु पठाणी सां तमामु घणी ज़ुल्म बर्पा करण वारो शख़्स कमाल ख़ान हाणे तमामु जल्द